नाज़रीन, शिकारपुर खां अवां सां अहम ख़बर शेयर कंदा हलूं त सूबाई वज़ीर तवानाई इम्तियाज़ अहमद शेख ऐं पीपी ज़िला शिकारपुर जे सदर MN अमीर आबिद ख़ान भयो जी अॻुवाणी में सभई माण्हुनि जी रैली समेत प्रेस क्लब शिकारपुर पहुता ऐं वफ़ाक़ पारां ॾिनल नाकाम पॉलिसियुनि सबबि थींदड़ महांगाई ख़िलाफ़ भरपूर एहतजाज कयो। उन मौक़े ते जुमाणी हालत ते सभई माण्हुनि खे ख़िताब कंदे सूबाई वज़ीर तवानाई इम्तियाज़ अहमद शेख चयो त चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी जी सॾ ते अॼु सिंध जो अवाम महांगाई ख़िलाफ़ ॿाहिरि निकितो आहे ऐं हिन एहतजाज खे न्याज़ी हुकूमत ख़िलाफ़ रेफरेंडम तसवर कयो वञे। हुन चयो त इमरान ख़ान जी हुकूमत खे घर मोकिले साहु पटींदासीं ऐं सिंध जे अवाम जो हिकु ई नारो आहे त गो न्याज़ी गो। हिन चयो त इमरान सरकार सिंध हुकूमत सिंध दुश्मन सरकार आहे ऐं हर मामले में जंहिंमें पाणी नाणे बिजली ऐं गैस जे मामले ते सिंध जी मुखालफ़त करे थो। सूबाई वज़ीर चयो त हिन नाल सरकार मां बहितरी जी का बि उमेद न आहे। अॼु शिकारपुर जे अवाम बिलावल भुट्टो जे सॾ ते ॿाहिरि निकिरी साबित कयो आहे त अवाम हिन सरकार मां बेज़ार आहे। पीपी ज़िले शिकारपुर जे सदर MN अमीर आबिद ख़ान भयो चयो त चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी ग़रीब अवाम जे दर्द खे सम्झंदे महांगाई ख़िलाफ़ ॿाहिरि निकिरण जो सॾु ॾिनो आहे। हिन चयो त हिन हुकूमत बिजलीअ जे ॻरा बिल बेरोज़गारी आबादकारनि खे महांगो फर्टिलाइज़र ॾिनो आहे ऐं इमरान जी हुकूमत हिकु नासूर आहे ऐं उन सॼे नासूर जो हल उहो आहे त नाल इमरान इक़्तिदार छॾे। हिन चयो त अवाम हाणे तेसिताईं सुख जो साहु न खणंदो जेसिताईं न्याज़ी हुकूमत खे घर बीड़ो न कयो वेंदो। रैलीअ में पीपी ज़िले शिकारपुर जो जनरल सेक्रेटरी सरदार दादा ज़ुल्फ़िकार ख़ान कमारियो, मोइन ख़ान पौड़, अकीर अब्बास सुमरो पिणु ख़िताब कयो, जॾहिं त पीपी अॻुवान मक़बूल अहमद शेख ऐं लेडीज़ विंग अॻुवान आपा निगत मंगी समेत तमामु वॾी तइदाद में औरतुनि पिणु शिरकत कई।